ख्वाजा शाहबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा मां गदवाया गौस पाक रज़ियल्लाहु अन्हु दरियाए दजला दे ई चहल कदमी दे रवाना था उते एकड़ी बुढ़ड़ी आ पई होए पई आहू भरे पई दाहू करे पई अचण वञण वारे खे चवे मुंहिंजो बचड़ो जंज सूधो मुंहिंजो बचड़ो पार सूधो मुंहिंजो बचड़ो जंज सूधो इन दरियाए दजला में अगर पथी वयो बुॾी वयो आहे को जेको मुंहिंजे बचड़े खे जंज सूधो ॿाहिरि कढी अचे हिकिड़ो ई पुटु हो आसे आसे उम्र गुज़ारी झल में सूर हज़ारा माली बाग नहीं वेखण देदा जदों आया हिल बहारा उनखे वॾी महिनतुनि सां पालियमि उनजो रिश्तो ॾिठुमि रिश्तो तय कयुमि मुंहिंजो बचड़ो जंज सूधो हिन में दरिया में बुॾी वियो आहे को जेको उनखे वरी दोबारा ज़िंदा करे दोबारा उनखे जहिड़ो करे दोबारा उनखे मुंहिंजे साम्हूं आणे वेचारी ईअं चवंदी रहे ख्वाजा शाहबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमाइनि था साईं ही केतिरनि ॾींहंनि खां वेचारी पई अर्ज़ करे केतिरनि सालनि खां वादतुल असरार वारे लिखियो आहे त 12 सालनि खां वा कुरारी उते वेठी आहे पई अर्ज़ करे उस पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात बाबरकात के हज़रत ख्वाजा शाहबुद्दीन सोहरवर्दी रहमतुल्लाह अलैहि अरसा खन साईं पई वेचारी मिनथू करे पई अर्ज़ करे को ॿुधण वारो कोन्हे को उस पाक उन कुरारी जे वेझो विया अमा घबराए न तुंहिंजो पुटु जंज सूधो ईंदो सुभान अल्लाह माण्हू चवनि था त इहो शिरक थी वियो या बिदअत थी वई इहो हराम थी वियो इहो कुफ्र थी वियो और मुंहिंजा अदा उन कुरारीअ पीरन जे पीर के चयो कोन्हे ही सहारो बेसहारन जो पाण आयो गौस पाक रज़ियल्लाहु ताला अन्हु अमा खे चयो अमा तुंहिंजो पुटु जंज सूधो ईंदो बच्चा दिलासा त हर को थो ॾे ये कूड़ा दिलासा मूंखे न ॾे पीरन जो पीर फरमाए तो कूड़ा दिलासा ॾियण वारो केरु ॿियो हूंदो मां कूड़ा दिलासा ॾियण वारो कोन आहियां गुफ़्त ए अल्लाह बवदे गरचे अज़हल खून अब्दुल्लाह बवदे अल्लाह दे वली दे ज़ुबान मां जेके लफ़्ज़ निकिरंदा आहिनि ज़ुबान वली जी हूंदी आहे हक़ीक़त में कलाम अल्लाह जी ज़ात जो हूंदो आहे महबूब सुभानी पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह बड़ा हाणी वठनारो अल्लाह या रसूल अल्लाह हक चारिया दम दस्तगी दोस्तों हज़रत महबूब सुभानी हथ रखया तो सुभान अल्लाह देवबंदी अहले हदीस एडो ज़हन खराब कंदा माण्हू जो चला बाबा अल्लाह बुढ़ा बेड़ा तारींदो तो पीरन जे पीर कीअं तारिया मां चवंदो पीरन जे पीर अहले सुन्नत व जमात जे आलम खां पुछा कर तू रक्षे वारे खां पुछा कंदे छा ॿुधाईंदो तू गोली दे मांगणी वारे खां तू गोली दे के धोबीअ खे के दर्जीअ खे तू गोली दे के हारीअ खे न अच कंहिं कारी मोहबला दे पहलवान जे हथ में हथ दे त ख़बर पए त के ॿुधाए त पीरन जे पीर बेड़ो कीअं तारे बाकी ये पे दारा बना वठने तो तोखे पतो के पवंदो त हज़रत गौस पाक बुढ़ड़ीअ जो बेड़ो कीअं तारे गौस पाक ईअं चयो त मां अल्लाह हुयम न गौस पाक ईअं चयो त मूं में ताक़त न गौस पाक ईअं चयो त मां बुढ़ड़ी जो बेड़ो तारण वारो हुयम न पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात बाबरकात हथड़ा मथे खया आदर मिशकात शरीफ जी हदीस पाक रब अशअस अगबर कई अहिड़ा बाना हूंदा आहिनि जेके ॾिसण में सादा हूंदा आहिनि जिनजा वार तिरल पखड़ल हूंदा आहिनि फणी बि वारनि खे ॾिनल कान हूंदी आहे पर जॾहिं उहे रब जी बारगाह में हथड़ा खणंदा आहिनि अलाह उन्हनि जा हथड़ा मोटाईंदो कोन्हे जीअं चवंदा आहिनि रब उन्हनि जा अर्ज़ अधाईंदो महबूब सुभानी दुआ घुरी आहे या अल्लाह ये बुढ़ड़ी बेचारी पई हिते रोए
केतरनि सालनि खां पई मिंथूं करे अचण वञण वारनि खे पई चवे मुंहिंजो बचड़ो बुॾी वियो आहे हिकु जेको तारे मौला वो बेचारी सबादड़ी आहे पढ़ियल लिखियल कान्हे का सादड़ी आहे पर अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात तुंहिंजे नबी मां जे पेरनि जे हेठां जन्नत रखी छॾी आहे हीअ मां जो आवाज़ आहे दर्द मां जे आवाज़ में मौला हिन जे लाइ मां तुंहिंजी दरबार में सिफारिश थो कयां अर्ज़ थो कयां इल्तिजा थो कयां ओ मुंहिंजा रब करीम हिन बुढड़ीअ जे बचड़े जो जेको बेड़ो बुॾल आहे बेड़े में जेके माण्हू बुॾा जेके माण्हू मरी विया जिन जा कंहिंजा हॾा ॻरी विया हूंदा कंहिंजो हॾो काॾे वियो हूंदो कंहिंजो जिस्म काॾे वियो हूंदो कंहिंजो हिसो काॾे वियो हूंदो मुंहिंजा रब तूं हर शइ ते क़ादिर भले 12 साल छा 12 सदियूं गुज़री वञनि मुल्क खे जहिड़ो करण जी कुदरत क़ादिर तो ॾिया ओ मुंहिंजा रब करीम हिन बुढड़ीअ जे बचड़े जे उन बेड़े खे वरी दुबारा पार ते लॻा भला जो कसम आहे पीरनि जे पीर दुआ घुरी आहे वो बुॾल बेड़ो तरियो आयो आहे वापसि बेड़ो जेको आहे हाणे इन ते को चवे त वे कीअं बुॾल बेड़ो कीअं तरियो उहे मुआ जहिड़ा कीअं थिया इन ते क़ुर पाक जा कई मिसाल आहिनि हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां सामरी जादूगर जो जागो था सूरे बकरा सूरे ताहा तव्हां खोलियो उन जा तफ़सीर तव्हां ॿी कंपनी जा बि भले पढ़ो तर्जुमा पढ़ो तव्हां उन्हनि जे तर्जुमनि में क़ुर पाक नसे कतई आहे नसे क़ुर आहे हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम तौरात वठण जे लाइ अल्लाह जी बारगाह में वियो हारून अलैहिस्सलाम अॻे पोइते छॾे वियो मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं 40 रातूं जेको आहे उते रहियो रब जे हुज़ूर में 40 ॾींहंनि खां पोइ वापसि आयो त हारून अलैहिस्सलाम सां गॾु जेके बनी इसराईल उहे बछड़े जी इबादत में लॻी विया बछड़े जी पूजा में बछड़ो माना गाबो ओ गाबो छा हो ओ सामरी जादूगर गाबो ठाहियो छा सा ठाही सोन चांदी लोह पितल तांबू ए ज़मीन जो मादनियात मिलाए गाबड़े जी शक्ल ठाही मूसा अलैहिस्सलाम खां पुछा कई त तो हिन में हयाती के विधी हिन में साह के विधई जो गाबड़ो हले बि पियो ॻाल्हाए बि पियो रत बि रवानगी करे पियो कीअं तो हिन में साह विधो क़ुर थो चवे फबसरतु बिमा लम यबसरू बिही फक़बतु क़बदतम मिन असर रसूल फनबस्तुहा वकज़ालिक सव्वलत ली नफ्सी गाल ही हुई जो जॾहिं न तूं मूसा बनी इसराइल खे वठी निकिती फिरौन जे उन क़ैद मां दरिया ते तो पंहिंजी लठ आई त 12 रस्ता ठही पिया उन्हनि 12 रस्तनि मां ॾिठो त तुंहिंजी क़ौम बनी इसराइल निकिरी आई पोयां फिरौन पे आयो फिरौन घोड़े ते सवार हो हाणे घोड़ो फिरौन वारो अंदर रस्ता ठहिया पिया मूसा ऐं मूसा जा जेके उम्मती आवे पार टपी आया फिरौन चयो त रस्ता ठहिया पिया मां बि लंघा पर घोड़ो अंदर अचई न घोड़ो अंदर अचण जी करे ई न अल्लाह ताला जिब्रील खे फरमा जिब्रील वञ इन जे घोड़े जे अॻियां रखो घोड़ी पोइ पाणे इहो घोड़ो घोड़ी जे पोयां लॻंदो फिरौन जो घोड़ो उन घोड़ीअ जे पोयां जो लॻो क़ुर थो चवे जॾहिं उन्हनि आसारनि में आयो त सामरी तो चवे त मां लिकी ॾिसां पियो ओ फरिश्तो त मूंखे ॾिसण में कोन पियो अचे पर उन जी घोड़ीअ खे मां ॾिसां पियो उहा घोड़ी जिते पंहिंजा सुंब रखे पई बसि पेर उतां खुर पंहिंजो खणे तो तां सावा सावा गोंच पिया फुटनि बंजर बणीअ मां गाह पियो फुटे मां देरी कान कई उन सुंबनि वारी जॻह तां मिट्टी संभाले कबत तो कबदतन मां मुठ भरे रखी छॾी पोइ मां चयो त हिन में को करिश्मो आहे जॾहिं तूं वएं कोहे तूर ते मां ठाही शक्ल मां चवां हिन में साह कीअं विझां उन घोड़ीअ जे पेरनि जे असर वारी जेका मिट्टी न उहा वात खां विधी मास्तर में साह पइजी वियो चओ सुभान अल्लाह सामरी केरा चो जादूगर उन बछड़े में गाबड़े में साह विझे पियो
उनखे हयाती दे पियो। ओहो बि लोह जो, पितल जो, सोन जो, चांदीअ जो, तांबे जो, जे सामरी जे जादूअ में न बल्कि जिब्रील जे घोड़ीअ ते चढ़े उन घोड़ीअ जे सुंबन वारी दज़ में मिट्टीअ में तो माण्हू जंहिंजी साह विझण जी ताक़त आहे त पोइ ॿुधा पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे दुआ में उहा ताक़त आहे या न? एक ॻाल्हि इहा यादि रखिजा। नंबर 2, मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वापसि आयो हारून अलैहिस्सलाम खे दरकार ॾिनई, पोइ उन बछड़े खे मूसा अलैहिस्सलाम ज़िबा कयो हो। क़ुरान थो चवे ज़िबा करे उनखे दरिया में जेको आहे फिटो कयो हुई। पंहिंजे क़ौम मां चङा माण्हू 70 ई चङा माण्हू उन्हनि खे पाण सां गॾु खणी कि हाणे हलो अलाह जी बारगाह में रब खां माफ़ी वठूं। 70 माण्हू पाण सां गॾु खणी हिकिड़े झुड़ में हज़रत मूसा अलैहिस्सलाम अंदर दाख़िल थियो। अलाह जे नबी में ताक़त हुई, जॾहिं रब सां कलाम करे मोती ईंदो हो मूसा अलैहिस्सलाम जो मुंहुं ईअं ॿरंदो हो जो केरु ॾिसी कोन सघंदो हो। मूसा अलैहिस्सलाम मुंहं ते निकाब रखंदो हो, पर्दो ॾेई पोइ हलंदो हो, जेसि ताईं वञी उनजो असर जेको आहे सो रहे, असर वञी जेको आहे घटि थिए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन 70 माण्हुनि खे उन झुड़ में पाण सां गॾु रखियो। जीअं जो झुड़ में उहे नज़ारा ॾिठो, झुड़ खां मूसा अलैहिस्सलाम ॿाहिरि आयो, उहे चवनि लॻा नरल्लाह जहरतन। मूसा रब खे चयो असीं अलाह जो दीदार करण था चाहियूं, रब जो दीदार करण था चाहियूं। अल्लाह ताला फरमाए फअखज़तकुम साइक़तु व अंतुम तंज़ुरून। उन 70 माण्हुनि खे आसमान मां बिजली आई, और बिजली उन्हनि खे ॻारे साड़े ख़त्म करे छॾियो। 70 माण्हू ॻरी ख़त्म थी विया। मूसा अलैहिस्सलाम रब जी दरबार में अर्ज़ कयो मौला ही 70 चङा हा, हिननि खे वठी आयो आहियां। ही 70 माण्हुनि मां हिकिड़ो बि माण्हू मुंहिंजो खुटल हूंदो त क़ौम वारा चवंदा मूसा काॾे की? अलाह जी फरमा कलीम छा खपई? मौला हिननि खे जेरो कयो। तो सुभान अल्लाह। छा करे हिननि खे? मौला जेरो कर, कलीम छो? ही ॻरी सड़ी ख़त्म थी विया। मौला तुंहिंजे नबी जी इज़त जी ॻाल्हि आहे। वापस ईंदुसि माण्हू मूंखे कोन मञीदा। माण्हू चवंदा मूसा तो में फ्रे बातों में ठगी आहे, मुंहिंजी ज़ात ते एतिराज़ माना तुंहिंजी ज़ात ते एतिराज़ ईंदो। और मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजो नबी आया, तुंहिंजो रसूल आया, तोखे चवां तो भले बिजली हिननि खे ॻारे साड़े ख़त्म करे छॾियो आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो सुम्मा बअसनाकुम मिन बाद मौतिकुम लअल्लकुम तशकुरून। उन्हनि 70 माण्हुनि खे मरण खां पोइ अल्लाह असीं वरी दोबारा जेरो कयो आहे। वरी दोबारा वे जेरा रहा, उन्होंने शादियों कयूं, उन्होंने के औलाद थी, उन्होंने जिंदगी गुजारी, जेका जिंदगी लिखल हुई उन्हनि जी उहा जिंदगी उन्होंने पूरी कई। ये 70 माण्हू मूसा जा मरण खां पोइ ॻरण खां पोइ दोबारा जेरा थी सघनि था। रब उन्हनि खे जेरो कयो आहे त पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जी दुआ सां बि उहो ॿुधल ॿेड़ो तई सघे थो। अञा अच कुरान तो तवे इज़ क़ाल इब्राहिम रब अरनी कैफ़ तुहिल मौता। इब्राहिम चयो मौला तू मौलनि खे जेरो कीअं कंदो आहीं? अल्लाह सी फरमाए ईमान कोन थे, ईमान आहे पर इत्मिनान थे। रब फरमाए 4 पखी खण, मोर खण, कबूतर खण, कांग खण, ॻिझ खण, इन्हनि चइनी खां जेको आहे खंभ इन्हनि जा पट खंभ भले हवा में उॾारे छॾ इन्हनि जा, उन खां पोइ इन्हनि जे गोश्त खे जेको आहे वढ टुक इन्हनि जूं चोंभूं उछलाए छॾ, इन्हनि जे गोश्त खे साफ़ करे उन गोश्त के जेको आहे टुकड़ा टुकड़ा करे कीमो करे चइनी पखियुनि जो गोश्त पाण में मिलाए फसुरहुन इलैक पाण में मिलाए उनखे सुमदउहुन जुज़आ। पोइ तूं उन्हनि जा जुज़ा जेको आहे वञी रख, हिकिड़े जबल ते 4 हिसा करे, ॿिए जबल ते, टे जबल ते, चौथे जबल ते सुमदउहुन। पोइ सदन तुंहिंजो कमु आहे याती नकसाया, उन्हनि में जान विझी जिंदा करे उन्हनि खे तौबत पहुचाइण मुंहिंजो कमु आहे। कुरान तो चवे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह 4 पखी हथ कया, चइनी जा खंभ लाथई, चइनी खे ज़िबह कई,
ज़बह करे उन्हनि जे गोश्त खे टुकड़ा टुकड़ा कई टुकड़ा करे उन्हनि खे कीमू बणाए चैनी जो गोश्त पाण में मिलाई चैनी जा गोश्त मिली विया हिकिड़ो हिकिड़े जबल ते ॿियो ॿिए ते टियों टे ते चौथे चौथे ते हाणे सॾु थो करे ओ कबूतर उनजो जुज़ गोश्त जो हुतां कंहिंजो हुतां गोश्त मिलियो उन्हनि जी जेको आहे मनाया चुंब उहा किथां उॾरी आई पर उन जा खंभ जेके हवा में उॾरी विया हुआ उहे आया मिलिया कबूतर उॾंदो अलाह जी तस्बीह बयान कंदो वञे अहिड़े तरीक़े सां मोर अहिड़े तरीक़े सां कांग अहिड़े तरीक़े सां ॻिज अल्लाह ताला फरमाए थो प्यारा ख़लीला सां मौलनि खे ईअं जहिड़ो करे ॾेखारींदा आहियूं मरण खां पोइ बि असीं मुस्लमाननि खे मोमिननि खे या इंसाननि खे पंहिंजे क़ब्रनि मां ईअं दुबारा उथारींदासीं ओ मौजादा जे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे ईमान जे इत्मिनान जे लाइ तो सुभान अल्लाह पंहिंजे ईमान जे इत्मिनान जे लाइ पखियुनि खे ज़बह करे कीमू करे उन्हनि खे दुबारा सॾु करे त सॾु करण वारो खलील आहे ज़िंदा करण वारो केरु आहे अल्लाह सॾु करण वारो केरु आहे खलील ज़िंदा करण वारो केरु आहे अल्लाह ताला जल्ल शानु जी ज़ात बाबरकात पर हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु दुआ भरिया दुआ भरण वारो पीरन जो पीर आहे ज़िंदा करण वारो रब आहे ऐं ज़िंदा इन जे करे थो करे त ख़बर पवे त मुस्तफ़ा जे उम्मत जे वलीअनि जे वलीअ जो शान छा आहे पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो शान छा आहे ओ पादरी वियो पे न पादरी जंहिं घणनि ई मौलवियुनि खे फासायो हो हज़रत गौस पाक गुज़रे त गौस पाक खे बि चई तो मुस्लमाननि जो वली आहे गौस पाक सरवाई तव्हांजे नबीअ चयो आहे त मुंहिंजे उम्मत जा आलिम बनी इसराइल जे नबीअ वांगुरु आहिनि त पोइ असांजा नबी त मौलनि खे बि जहिड़ो कंदा हुआ जे तव्हां बि नबीअ वांगुरु आहियो मुस्तफ़ा खां ॿियो नबी कोन्हे को आख़िरी नबी आहे पर तव्हां उन वांगुरु वाज़ तबलीग कंदो जा नबी मौजूदो ॾेखारींदा हुआ तव्हांजो नबी मौजूदो ॾेखारींदो हो पर जे नबी कोन्हे तव्हां उम्मत जा वली आहियो त तव्हां करामत ॾेखारींदो पंहिंजी करामत सां को मुर्दो त जहिड़ो करे ॾेखार हज़रत पीराने पीर फरमायल कब्रिस्तान में जहिड़ी क़ब्र ते हथ रखणु तुंहिंजो कमु आहे जहिड़ो करणु मुंहिंजो कमु आहे मशहूर ॻाल्हि आहे तव्हां ॿुधी आहे जेका ॻाल्हि तव्हांखे मां सम्झाइणु चाहियां थो हज़रत पीराने पीर खे वठी अचेसि कब्रिस्तान में पुराणे खां पुराणी क़ब्र ही आहे हिन क़ब्र वारे खे जहिड़ो कर होस पाक फरमाए ईसा अलैहिस्सलाम छा चवंदो हो ईसा अलैहिस्सलाम चवंदो कुन बिइज़्निल्लाह उथ अल्लाह जे इज़्न सां होस पाक फरमाइनि था मां चवां थो कुन बिइज़्नी सुभान अल्लाह छा थो चवां मां कुन बिइज़्नी उथ मुंहिंजे इज़्न सां उथ मुंहिंजे इजाज़त सां उथ मुंहिंजे हुक्म सां हाणे हिते जेको आहे माण्हू चवंदा आहिनि त बाबा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो उहो चवंदो हो कुन बिइज़्निल्लाह तव्हां जा सुन्नी चवनि था तव्हांजे किताबनि में लिखियो पियो आहे तव्हांजा आलिम चवनि था त पीरनि जे पीर चयो कुन बिइज़्नी उथ मुंहिंजे इज़्न सां माना पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी नबीअ खां बि मथे थी वियो मां चवंदो चाचा चबण रुगो सम्झ जो फ़र्क़ु आहे गैर नबी कॾहिं बि नबीअ जे दर्जे खे कोन पहुचंदो नबीअ जो दर्जो मथे आहे पर इहा ॻाल्हि सम्झण में तोखे टाइम लॻंदो छो त पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो शान मथे आहे ईसा अलैहिस्सलाम चयो कुन बिइज़्निल्लाह हज़रत पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी चयो कुन बिइज़्नी इहो छाजे लाइ हिन जे करे त मूसा अला नबीना अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾे नबी बणिजी आयो नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾे नबी बणिजी आयो वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾे आयो व इला आदन अखाहुम हूदा व इला समूद अखाहुम सालिहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर नबी ॾे हर नबी खे पंहिंजी पंहिंजी क़ौम ॾे मोकिलियो आहे पर तुंहिंजो मुंहिंजो नबी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी जहाननि जे लाइ नबी बणिजी आयो आहे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे दौर जो पंहिंजे जहान जो नबी आहे आलम बरज़ख जो नबी कोन्हे मूसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि आलम जो पंहिंजे दौर जो इलाइक़े जो नबी आहे रसूल आहे आलम बरज़ख ॿी दुनिया जो नबी कोन्हे को हज़रत पीराने पीर अब्दुल कादिर जीलानी
उन महबूब जो उम्मत जो वली आहे जेको मुस्तफा सभिनी जहाननि जे लाइ नबी बणिजी आयो कुल बिइज़्निल्लाह ईसा अलैहिस्सलाम चलो अल्लाह जे इल्म सां उथ छो त उन जहान में त ईसा जी हलंदी ॿिए जहान में ईसा जी कान हलंदी उन जे करे ईसा अलैहिस्सलाम जो कुल बिइज़्निल्लाह अल्लाह जे इल्म सां मौला उथारीस छो त ई मुंहिंजे जहान में कोन्हे को पर पीरनि जे पीर फरमायो कुल बिइज़्नी उथ मुंहिंजे इज़्न सां छो त मां पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी गौसे आज़म दरबयाने आलिया जो मोहम्मद दरबयाने अंबिया जे नबीन में आमिना जो लाला ये वलियन में पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी मुस्तफा जी नबूवत सभिनी जहाननि में आहे ईअं मां गौसे आदम जी गौसियत बि सभिनी जहाननि जे लाइ आहे वो अशरफ अली थानवी लिखियो न धोबी वियो फरिश्ता पुछनि पिया मर रब्बुक मन नबीयुक मा दीनुक गौस पाक धोबी पियो चए मूंखे का ख़बर कान्हे मां त अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां हिते बि वहाबी चवंदा आहिनि माना अहिड़ो जाहिल धोबी हो जो हुनखे सुवालनि जा जवाब आई कोन पई पर ॻाल्हि सॼी सम्झ जी आहे वो चवे पियो न मूंखे का ख़बर कान्हे का मां अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां इन जो मतिलबु इहो आहे त मर रब्बुक रब कहिड़ो अथई कि मूंखे त ख़बर कान्हे का त मुंहिंजो रब कहिड़ो आहे पर जंहिं रब खे अब्दुल कादिर मञे थो मां बि उनखे थो मञां मन नबीयुक नबी कहिड़ो अथई मूंखे ख़बर कान हुई त मुस्तफा जो शान छा आहे पर मां उन नबी जो उम्मती आहियां मुंहिंजो नबी उहो आहे जंहिंजो ॾिस मूंखे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी ॾिनो आहे मां दीन कहिड़ो अथई मूंखे दीन जी बि ख़बर कान हुई पर मूंखे दीन ते आणण वारो अब्दुल कादिर जीलानी आहे इन जे करे चवे थो मूंखे ॿी का ख़बर कान्हे का मां पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां इन जे करे असां चऊं था मञो या न यारो आवाज़ी मर्ज़ी असांजो तमारो जीअं दस्तगीरा रहियो ॾेई गुलामी गुलाम नबीया नंढे लाइ लाखो फज़ल थियो रबिया फज़ल थियो रबिया कंदो झंग झर में वते रात ॾींहा महेसर वीचारो जिए दस्तगीरा चाहे चओ मञो या न यारो आवाज़ी मर्ज़ी असांजो तमारो जिए दस्तगीरा सभिनी बेसहारा किननि को जुड़न जो कोननि में किनारो जिए दस्तगीरा अल्लाह पाक जल्ल शानो मुंहिंजी हाज़िरी तव्हांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए हज़रत महबूब सुब्हानी क़ुत्ब रब्बानी शहबाज़ लामकानी क़ंदील नूरानी हुज़ूर गौस आज़म दस्तगीर अश-शेख अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ज़ात बाबरकात मुस्तफा करीम जा गुलामो पंहिंजे नाने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी प्रचार कई कदमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वली सदर फरमान मुंहिंजो ही कदम सभिनी वलियनि जे कुलनि ते आहे उन्हनि जे गर्दननि ते आहे असां चिश्ती हुजूं नक्शबंदी हुजूं सोहरवर्दी हुजूं या कादरी हुजूं असांखे अल्हम्दुलिल्लाह पीरनि जे पीर जो फैज़ आहे असां कादरी आहियूं गौस पाक जा बिल वास्ता या बिला वास्ता मुरीद आहियूं पोइ यारी ॿारी जन्नतूं जी कई आहे रिस्क में बरकत तन जे पई आहे पर पंजूणा हेल नहूरा आईंदे थींदा छो न अमीर तालिब मामो जो मुर्शिद तूं आहे दुनिया जा रहबर दम दस्तगीर अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह तआला अलैह जो लॻल
ही तन जेको आहे बूटो जेको तनावर दरख्त जी सूरत में थी चुको आहे, ही आली शान मस्जिद, ही आली शान मदरसो, ही आली शान अलीम शान अल्हम्दुलिल्लाह ये सालाना गौसुल आजम कॉन्फ्रेंस जेका अल्हम्दुलिल्लाह 14 कॉन्फ्रेंस 13 कॉन्फ्रेंस है, 13 साल मुसलसल इन कॉन्फ्रेंस के थिया है। दुआ आहे त अल्लाह ताला इन सिलसिले के क़यामती जारी सारी फरमाए, इन गोथ जे मथा अल्लाह सी पंहिंजो रहम ऐं करम फरमाए, इन मदरसे के अल्लाह सी हमेशा आबाद फरमाए। अल्हम्दुलिल्लाह 4 नंढड़ा जिन कुरान पाक हिफ्ज़ मुकम्मल कयो, जिन जी दस्तार थी, अल्लाह अल्लाह इन में वाधारो फरमाए। रब उस्तादन के शागिर्दन के अना बरकतूं ॾे जो हिन मदरसे जी खिदमत तव्हां कंदा रहो, इदारे मां हाफ़िज़ उस्ताद तैयार थींदा रहन ऐं गौस पाक जो हक़ीक़ी माना में जेको यारी जो फैज़ आहे वो हक़ीक़ी माना में फैज़ अल्हम्दुलिल्लाह हिते वहे पयो मिले पयो ऐं इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं मिलंदो रहंदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावा